ओम शांति। अॼु जी मिले तारीख़ 1/1/2024। अॼु मिठा मिठा बाप दादा चवंदा मीठे मीठे ॿार तव्हां राज ऋषि आहियो। तव्हांखे राज ई प्राप्त करण जे लाइ पुरुषार्थ करिणो आहे, साथ साथ दैवी गुणनि जी बि धारणा करणी आहे। प्रश्न: उत्तम पुरुषार्थ कहिड़े उत्तम पुरुष कहिड़ो ठहिण जो पुरुषार्थ छा आहे? कंहिं ॻाल्हि में ॾाढो अटेंशन खपे। उत्तर आहे, उत्तम पुरुष ठहिणो आहे त पढ़ाई सां कॾहिं रुठणो न आहे। पढ़ाई सां लड़ण झगड़न जो कोई ताल्लुक न आहे। पढ़ंदव लिखंदव त थींदव नवाब। हिन लाइ सदा पंहिंजी उन्नति जो ख़्यालु रहे। चलन ते ॾाढो अटेंशन रखिणो खपे। देवताउनि जहिड़ो ठहिणो आहे त चलन ॾाढी रॉयल खपे। बाबा चवनि था ॾाढो ॾाढो मिठो ठहिणो। मुख सां अहिड़ा बोल निकिरनि जो सभिनि खे मिठा लॻनि। कंहिंखे बि असांखे दुख न ॾियणो आहे। ओम शांति। मिठा मिठा रूहानी ॿारनि प्रति बाप वेही सम्झाईंदा ऐं पुछंदा आहिनि कि तव्हांजी बुद्धि जो ठिकानो किथे आहे? मनुष्यनि जी बुद्धि त भटकंदी आहे, कॾहिं किथे। बाप सम्झाईंदो आहे तव्हांजी बुद्धि जो ठिकानो, तव्हांजी बुद्धि जो भटकणु हाणे बंदि थी वियो आहे न। बुद्धि खे हिकु ठिकाने लॻाइणो आहे। बेहद जे बाप खे ई यादि करो। इहे त रूहानी ॿार ॼाणंदा आहिनि कि सॼी दुनिया तमो प्रधान आहे। आत्मायूं ई सतो प्रधान हुयूं नंबरवार पुरुषार्थ अनुसार। हाणे तमो प्रधान ठही विया आहिनि। पोइ बाप चवंदा आहिनि सतो प्रधान ठहिणो आहे। इन करे पंहिंजी बुद्धि खे बाप सां गॾु लॻायो। हाणे वापसि ज़रूरु वञिणो आहे। ॿियो कोई खे पतो न आहे कि असांखे वापसि घर वञिणो आहे। ॿियो कोई बि न हूंदो जंहिंखे डायरेक्शन मिलंदो हुजे कि ॿार मुंहिंजे बाप खे यादि करो। केतिरी सहज ॻाल्हियूं बाबा सम्झाईंदा आहिनि। सिर्फ़ु बाप खे यादि करो त तव्हांजा विक्रम विनाश थी वेंदा। ॿियो कोई हीअं सम्झाए न सघे। इहे बाप ई हीअं सम्झाईंदा आहिनि। जंहिंमें प्रवेश कयो आहे उहो बि ॿुधंदा आहिनि। पतित खां पावन ठहिण जी ऐं हुन ते हलण जी सभिनि खां सुठी मत बाप ई ॾींदा आहिनि। बाबा चवंदा आहिनि ॿार तव्हां सतो प्रधान हुयो, हाणे वरी तव्हां सभिनि खे सतो प्रधान ठहिणो आहे। तव्हां ई आदि सनातन देवी देवता धर्म जा हुयो। पोइ तव्हां ई 84 जन्म भोगे हाणे कौड़ी मुसल थिया आहियो। तव्हां हीरे मिसल हुयो, हाणे वरी ठहिणो आहे। बाबा ॾाढो सिंपल ॻाल्हि ॿुधाईंदो आहे कि पंहिंजे खे आत्मा सम्झो। आत्माउनि खे हाणे वापसि पंहिंजे घर हलणो आहे। शरीर त न वेंदो न, आत्माउनि वटि बाप वटि ख़ुशी सां वञिणो आहे न। आत्माउनि खे बाप जो श्रीमत ॾींदा आहिनि, हुन सां ई असां श्रेष्ठ ठहींदा आहियूं। बाबा चवंदा आहिनि आत्माउनि खे हाणे वापसि पंहिंजे घर हलणो आहे। शरीरनि खे त न हलणो आहे न। बाप वटि ख़ुशी सां वञिणो आहे। बाप जो श्रीमत ॾींदा आहिनि, हुन सां ई तव्हां सभु श्रेष्ठ ठहींदव। पवित्र आत्मायूं मूल वतन में वञी करे पोइ ईंदियूं त नयो शरीर वठंदियूं आहिनि। इहे त निश्चय आहे न। त पोइ उहो ई तात लॻी रहे। हाणे असां सभई पंहिंजे घर हलंदासीं, पोइ वापसि पंहिंजे समय ते जॾहिं स्वर्ग में ईंदासीं त असांखे नयो सतो प्रधान शरीर मिलंदो। दैवी गुण बि धारण करणा आहिनि। त इहे ई तात लॻी रहे। हाणे असांखे कि असांखे वापसि वञिणो आहे, पोइ वापसि अचिणो आहे असांखे, पोइ नयो शरीर मिलंदो। बाबा चवंदा आहिनि इहे ई तात लॻी रहे। दैवी गुण बि धारण करणा आहिनि त ॾाढो फ़ाइदो थींदो। स्टूडेंट जो सुठी रीति पढ़ाई पढ़ंदो आहे उहो ई ऊच पद पाईंदो आहे। इहा बि पढ़ाई आहे न। तव्हां कल्प पहिरियों ईअं ई पढ़ंदा हुयो। बाप बि कल्प ईअं पढ़ाईंदा हुया। जो टाइम पास थियो उहो बि ड्रामा अनुसार ई बाप जी ऐं ॿारनि जी एक्ट हली आहे न। बाबा राय त ठीकु ॾींदा आहिनि। ॿार चवंदा आहिनि बाबा असां तव्हांखे घड़ी घड़ी भुलिजी वेंदा आहियूं। इहे त माया जा तूफ़ान आहिनि। माया दीवो बुझाए ॾींदी आहे। बाप खे क्षमा बि चवंदा आहिनि। सर्वशक्तिवान अथॉरिटी बि चवंदा आहिनि। हाणे असांखे सिंपल, हाणे असां हिन शरीर में वेठा आहियूं त हाणे ई असांखे पंहिंजे सुभाउ संस्कार अहिड़ा ठाहिणा आहिनि।
हाणे असांजो दैवी सुभाउ संस्कार हुजनि, असां हिन शरीर में वेठा आहियूं, पर दुनिया कहिड़ी बि हुजे लेकिन असांखे पंहिंजो घर ऐं स्वर्ग जी यादि आहे। असां वेठे हिन पुराणे शरीर में आहियूं लेकिन असांजो सुभाउ संस्कार चाल चलन हिकदमि असां सत्युगी आत्मा रेडी आहियूं। कॾहिं बि समय आयो आत्मा शरीर छॾी परमधाम में वई, पोइ स्वर्ग में जॾहिं समय हूंदो त हुन समय अची वेंदासीं। बसि नयो चोलो हूंदो आत्मा में त उहे संस्कार, त ईअं असांखे प्रैक्टिस करणी आहे। बाबा चवनि था सर्वशक्तिवान अथॉरिटी बि चईंदा आहिनि, जो बि वेद शास्त्र आहिनि सभिनि जो सार बतलाईंदा आहिनि, उहा नॉलेजफुल आहे। सृष्टि जे आदि मध्य अंत जो राज बाबा सम्झाईंदा आहिनि, इहे ब्रह्मा बाबा बि चईंदा आहिनि, असां ॿारनि खे सम्झाईंदा आहियूं। बाप चईंदा आहिनि तव्हां ॿारनि खे सम्झाईंदो आहे, उन में इहो ब्रह्मा बि अची, हुन में मुंझण जी ॻाल्हि न आहे, इहे त ॾाढी सहज आहे न। तव्हां राज ऋषि आहियो, ऋषि पवित्र खे चइबो आहे न, तव्हां जहिड़ो ऋषि त कोई थी न सघंदो आहे न, असां जहिड़ो ऋषि कोई थी न सघंदो आहे। आत्मा खे ई ऋषि चइबो आहे, ऋषि अर्थात पवित्र आत्मा। त असांखे पवित्र आत्मा ठहिणो आहे न, शरीर खे त न चईंदासीं न, आत्मा खे ई ऋषि चइबो आहे। आत्मा आहे ऋषि, राज ऋषि आहे न। राज्य चई किथां खां वठंदा आहिनि, बाप खां वठंदा आहिनि न राज्य। त तव्हां ॿारनि खे केतिरी ख़ुशी रहणी खपे कि असां शिव बाबा खां राज्य भाग्य वठूं था न। बाप स्मृति दिलाई अथई थी कि तव्हां विश्व जा मालिक हुयो, पोइ पुनर्जन्म वठंदे वठंदे हेठि आया आहियो। देवताउनि जा बि चित्र आहिनि, मनुष्य सम्झंदा आहिनि इहे ज्योति जोत समाइजी वियो, मनुष्य सम्झंदा आहिनि इहे ज्योति जोत समाइजी वियो। हाणे बाप सम्झाईंदा आहिनि हिकु बि मनुष्य ज्योति जोत न समाईंदो आहे, कोई बि मुक्ति जीवन मुक्ति खे पाए न सघंदो आहे न। त सॼो ॾींहुं अंदरि में ॿारनि खे वीचार हलणो खपे, जेतिरो यादि में रहंदा ओतिरो ख़ुशी रहंदी। जेतिरो असां यादि में रहंदासीं ओतिरो असांखे ख़ुशी बि रहंदी। पढ़ाई पढ़ण वारो ॾिसो केरु आहे, पढ़ाई पढ़ाइण वारो ॾिसो केरु आहे। श्री कृष्ण खे लॉर्ड कृष्णा बि चईंदा आहियूं, भॻवान खे कॾहिं लॉर्ड न चईंदासीं, उन्हनि खे गॉड फादर चईंदा आहिनि। उहा आहे हेवनली गॉड फादर। तव्हांखे हाणे दिलि में दिलि सां लॻंदो आहे कि उहो ई हेवनली गॉड फादर हेवन अर्थात देवी राजधानी स्थापना करनि था न। सत्युग में ॿियो कोई धर्म हूंदो न, चित्र बि न देवताउनि जा आहिनि, उन्हनि जो ई आदि सनातन देवी देवता चइबो आहे हिननि खे। इहे विश्व जा मालिक हुया, उन्हनि खे चईंदासीं सतयुगी। तव्हां आहियो संगम युगी, तव्हां ॼाणंदा आहियो बाबा असांखे राइटियस ठाहिनि था न, तव्हां राइटियस ठहींदा वेंदा आहियो। विकारी खे अनराइटियस चइबो आहे। ये देवताऊं पवित्र हुया न, लाइट बि पवित्रता जी ॾेखारींदा आहिनि। अनराइटियस माना हिकु बि क़दम राइट न, विकारनि जे वश दुनिया जो कमु करे थी, हुन में हिकु बि क़दम राइट न आहे। बाबा चवंदा ये शिव भगवान वाच्य है कि हिन समय दुनिया में जो भी आत्माऊं विकारनि वश कर्म करनि थियूं वो कोई भी राइटियस न आहे। शिवालय सां उत्तर वैशालय में अची वेंदा आहिनि। इहे ॻाल्हियूं नयो कोई सम्झी न सघे जेसि ताईं तव्हां हुनखे बाप जो परिचय सुठी रीति न ॾियो कि उहो ई हेवनली गॉड फादर आहे। जेसि ताईं असां उन्हनि खे पूरो परिचय न ॾियूं बाप जो, जेसि ताईं उहा आत्मा बाप खे बाप न मञे तेसि ताईं उहा सम्झी न सघे हिन ॻाल्हियुनि खे कि उहो हेवनली गॉड फादर हाणे हेवन स्थापना करणु आयो आहे न। हेवन ऐं हेल ॿ अक्षर थींदा आहिनि न, सुख ऐं दुख, स्वर्ग ऐं नर्क। तव्हां ॼाणंदा आहियो भारत में सुख हुयो, हाणे दुख आहे। हाणे बाप अची करे सुख ॾींदा आहिनि, हाणे दुख जो समय ख़तमु थियणो आहे। बाबा ॿारनि जे लाइ सुख जी सौगात खणी ईंदा आहिनि, सभिनि खे सुख ॾींदा आहिनि, तॾहिं त हुननि जी बंदगी कंदा आहिनि। सन्यासी उदासी बि तपस्या कंदा आहिनि, उन्हनि खे बि कोई न कोई आश ज़रूरु रहंदी आहे।
सन्यासिन खे बि कोई न कोई आश ज़रूरु रहंदी आहे। सतयुग में हीअं कोई ॻाल्हि न हूंदी, हुते ॿियो कोई धर्म हूंदो ई न। सतयुग में हीअं कोई ॻाल्हि हूंदी ई न, मतिलबु इहे सन्यासी तपस्या आदि, हुते ॿियो कोई धर्म बि न हूंदो, धर्म वारा बि न हूंदा। तव्हां त हाणे पुरुषार्थ करो था नई दुनिया में वञण जे लाइ। त हाणे असां पुरुषार्थ करूं था नई दुनिया में वञण जे लाइ। ॼाणंदा आहियूं उहो सुखधाम, उहो शांतिधाम, इहे दुखधाम। हाणे संगम ते आहियूं न असां। पुरुषोत्तम उत्तम पुरुष ठहिण जो पुरुषार्थ था करो। पुरुषार्थ ॾाढो सुठी रीति करिणो आहे, बाबा चवनि था। पढ़ाई सां कॾहिं रुठणो न आहे। कोई सां अनबनी थींदी आहे त पढ़ाई न छॾणी खपे। पढ़ाई सां लड़ण झगड़ण जो कोई तालुक न आहे। पढ़ंदव लिखंदव त थींदव नवाब, लड़ंदव झगड़ंदव त नवाब कीअं ठहींदव, पोइ त तमो प्रधान में हली वेंदव न। हर हिक खे पंहिंजी उन्नति जो ख़्यालु करणो खपे। बाबा चवंदा आहिनि, हे आत्मायूं, बाप खे यादि करो त विक्रम विनाश थींदा ऐं दैवी गुणनि जी बि धारणा थींदी। बाबा चवंदा आहिनि कि हाणे कोई बि अगरि कंहिंसां बि, बाबा त ॾिसो असांखे सभु छुटी ॾेई रखी अथई न। अगरि तव्हांखे कंहिंसां नथी ठहे त तव्हां घर में रही करे कम से कम पंहिंजो ज्ञान योग कंदा रहो। हिकु बाबा चवंदा आहिनि न, 7 ॾींहंनि जो कोर्स करो, किथे बि वञी करे रोज़ु मुरली पढ़ो, यादि करो, धारणा करो, सेवा करो, मन सां सेवा करो। बाबा जो ॻाल्हियूं ॿुधाए थो, उहो कंहिंखे न कंहिंखे ॿुधाईंदा रहो। बाबा जे कार्य में धन सां सहयोग ॾेई सघंदा आहियो त उहो धन सां सहयोग ॾियो। हर हिक खे पंहिंजी उन्नति जो ख़्यालु करणो खपे। इहो त थींदो ई आहे, छो जो हिसाब किताब आहे ऐं सभु थोरी अञा सतो प्रधान ठहिया आहिनि। लेकिन असांखे अगरि कंहिंजी ॻाल्हि नथी सम्झ में अचे त पंहिंजे स्थान ते रही करे उन्नति करो। बाप चवंदा आहिनि, हे आत्मायूं, मूंखे यादि करो त विक्रम विनाश थींदा, दैवी गुणनि जी धारणा थींदी। अगरि लक्ष्मी नारायण जहिड़ो ठहिणो आहे त लक्ष्मी नारायण जहिड़ो ठहिणो आहे त बाप ई उन्हनि खे अहिड़ो ठाहींदा आहिनि। त असांखे बि बाप सां बाप खे त यादि करो, कम से कम बाप जी पढ़ाई त पढ़ो। बाप चवंदा आहिनि, तव्हां ई इहा राज्य कंदा हुयो, हाणे वरी तव्हांखे ई ठहिणो आहे। राजयोग बाप संगम ते ई सिखलाईंदा आहिनि। तव्हां कल्प इहा ठहींदा आहियो न, ईअं न सदैव कलयुग ई हलंदो रहंदो। कलयुग खां पोइ सतयुग आहे, चक्कर फिरंदो ज़रूरु आहे। सतयुग में मनुष्य घटि हुया, हाणे पोइ ज़रूरु घटि थियणा आहिनि। इहे त सहज सम्झण जी ॻाल्हियूं आहिनि। बीती हुई कहानियूं ॿुधाईंदा आहिनि न बाबा, नंढी सी कहानी आहे, वास्तव में आहे ॾाढी वॾी, परंतु सम्झण में नंढी आहे। 84 जन्मनि जो राज आहे, तव्हांखे बि अॻियां मालूम न हुयो, हाणे तव्हां सम्झंदा आहियो। असां पढ़ूं था, इहे संगम युग जी पढ़ाई आहे न। हाणे ड्रामा जो चक्कर फिरी करे आयो आहे, पोइ सतयुग खां वठी करे शुरू थींदो। हिन पुराणी सृष्टि खे बदिलणो आहे। कलयुग जंगल जो विनाश थींदो, पोइ सतयुग फूलनि जो बगीचो ईंदो। फूल दैवी गुण वारनि खे चइबो आहे, कांटा आसुरी गुण वारनि खे चइबो आहे। पंहिंजे खे ॾिसणो आहे, मूं में कोई अवगुण त न आहे। हाणे असां देवता ठहिण लाइक़ु ठहिया आहियूं त दैवी गुण ज़रूरु धारण करणा आहिनि। बाबा चवनि था त हाणे असांखे दैवी गुण ज़रूरु धारण करणा पवनि। बाप टीचर सतगुरु ठही करे ईंदा आहिनि त कैरेक्टर ज़रूरु सुधारणो खपे। बाप असांजो टीचर ऐं सतगुरु ठही करे ईंदो आहे त पंहिंजो कैरेक्टर ज़रूरु सुधारणो खपे। हाणे सभु बाबा चई न, हाणे पुराणो संसार सां बेहद जी वैरागी हुजे। हाणे पंहिंजी पुराणी सोच, चाल चलन, बोल व्यवहार, स्वभाव, संस्कार, इन सभिनि खे असांखे सुधारणो आहे। तॾहिं न्यू युग, नई दुनिया कॾहिं ईंदी? जॾहिं असां आत्मायूं तयारु थी वेंदासीं, तॾहिं त हिन दुनिया में नई दुनिया ईंदी न। त बाबा चवनि था, मनुष्य चवंदा आहिनि सभिनि जा कैरेक्टर ख़राबु आहिनि, लेकिन सुठो कैरेक्टर कंहिंखे चइबो इहे बि न ॼाणंदा आहिनि। तव्हां सम्झाए सघंदा आहिनि, देवताउनि जा कैरेक्टर सुठा हुया,
इहे कॾहिं कंहिंखे दुख न ॾींदा हुया। कोई जी चलन सुठी हूंदी आहे त चईंदा आहिनि हीअ त जीअं देवी आहे, हिन जा बोल केतिरा मिठा आहिनि। बाप सम्झाईंदा आहिनि, बाप चईंदा आहिनि तव्हांखे देवता थो ठाहियां मां। बाप सम्झाईंदा आहिनि कि मां तव्हांखे देवता थो ठाहियां, त तव्हांखे केतिरो मिठो ठहिणो पए। देवता अर्थात मिठा, अर्थात पंहिंजे सुभाउ संस्कार, पंहिंजे व्यवहार सां, मिठोपन खाइण सां माण्हुनि खे सुठो लॻंदो आहे न। ईअं ई असां सां ॻाल्हाईंदे असांजी सोच, असांजे व्यवहार सां माण्हुनि खे सुठो लॻे। सभिनि माण्हुनि खे असांजे व्यवहार सां सभिनि खे सुठो लॻे। दैवी गुण धारण करणा आहिनि, जो जहिड़ो आहे उहो ई ठाहींदो, न त तव्हांखे टीचर ठहिणो। बाबा एॾा मिठा आहिनि त असांखे बि मिठा ठाहिनि था, त असां बि मिठा थींदासीं त असां बि जंहिंजी बि संपर्क में ईंदासीं असां उन्हनि खे बि ओड़ो ई ठाहींदासीं न। टीचर जा ॿार टीचर आहिनि। तव्हां पांडव सेना आहियो, पांडवनि जो कमु आहे सभिनि खे रास्तो ॿुधाइणु, दैवी गुण धारण करिणो आहे, गृहस्थ व्यवहार में बि रहणो आहे, घर में बि सर्विस करे सघंदा आहियूं। जो ईंदो आहे टीच कंदा रहंदा, जो ईंदो टीच कंदा रहंदा। अहिड़ा ॾाढा आहिनि जो पाण वटि गीता पाठशाला खोले करे ॾाढी सर्विस कंदा आहिनि। ईअं न कि हिते अची करे वेहणो आहे। कन्या जे लाइ त सहज आहे, मास तो चकर लॻाया पोइ विया घर। कन्यायूं भले बाबा थोरी तो चए सेंटर ते, कन्यायूं बि हेॾे होॾे सेंटर ते चकर लॻाया पोइ पंहिंजे घर में वियूं। घर जो संन्यास त न करिणो आहे न। बाबा चवनि था तव्हांखे घर सां बुलावो ईंदो आहे त वेंदा आहियो, तव्हांखे मना न आहे। इन में कोई घाटे जी ॻाल्हि न आहे। ॿियो ई उमंग ईंदो आहे। असां बि हाणे होशियारु थिया आहियूं। घर वारनि खे बि आपसमान ठाहे करे साथ वठी अचिणो खपे। त बाबा कन्याउनि जे लाइ चवनि था कि भले अगरि कन्याऊं सेंटर ते बि रहनि, कॾहिं घर जो बुलावो आयो त होॾे बि वञो, उन्हनि जे लाइ त सहज आहे। कन्याउनि जे लाइ त होॾे बि वञी करे अगरि कोई सर्विस करे, उन्हनि खे बि आपसमान ठाहे करे वठी अचे, इहे बि सुठो आहे न। इहे बि सर्विस करणी आहे न। एॾा ॾाढा आहिनि जो घर में रही करे बि सर्विस कंदा आहिनि त होशियार थी वेंदा आहिनि। बाबा चवंदा आहिनि अहिड़ा ॿार ॾाढा आहिनि जो घर में रही करे बि सर्विस करे होशियार थी वेंदा आहिनि। ॾिसो बाबा अॼु कन्याउनि खे भले घर में रही करे बि सर्विस करो, हुन जे लाइ बि बाबा छुट्टी था ॾियनि। मतिलबु बाबा चवंदा आहिनि अगरि तव्हांखे परेशान था करनि त हिते अची करे रहो, या कोई सेवा आहे किथे तव्हां हिते अची करे रही सघंदा आहियो। भई पहिरियों त भट्टी रहणी हुई, हाणे त सभु पंहिंजे स्थान ते रही करे सेवा करे सघंदा आहिनि। हाणे त सभु माण्हू सम्झी बि विया आहिनि ऐं ॾाढा माण्हू पवित्र बि रहनि थियूं। ॾाढी कन्याऊं बि शादी न कंदियूं आहिनि, पंहिंजी नौकिरी धंधो करे पंहिंजो घर में ई रहंदियूं आहिनि। लेकिन हाणे इहे बि नौकिरी धंधो करो बाबा जी, ऐं घर जी बि सेवा करो, त इहे बि बाबा जी बि सर्विस ई आहे न। बाप मुख्य ॻाल्हि सम्झाईंदा आहिनि कि पंहिंजे खे आत्मा सम्झो, मुंहिंज बाप खे यादि करो, पंहिंजी उन्नति करणी आहे। घर में रहण वारा जी हितां रहण वारनि खां बि सुठी उन्नति थी सघंदी आहे। घर में रहण वारनि जी हितां खां रहण वारनि सां बि सुठी उन्नति थी सघंदी आहे। तव्हांखे कॾहिं मना न कबी आहे कि घर में न वञो, उन्हनि जो बि कल्याण करिणो आहे। जंहिंखे कल्याण करण जी आदत पइजी वेंदी आहे न, उहो रही न सघंदो। उनखे पोइ जिते बुलावो ईंदो या जिते बि उनखे लॻंदो उते वञी करे उन्हनि जो कल्याण कंदो। ज्ञान और योग पूरो आहे त कोई बि बेइज्जती न करे सघंदो आहे असांजी। योग न आहे त माया बि थप्पड़ लॻाए ॾींदी आहे। ज्ञान योग पूरो न हूंदो आहे न त कोई बि असांजी बेइज्जती न करे सघंदो आहे। अगरि योग न हूंदो त माया कंहिं न कंहिं रीति सां थप्पड़ लॻाए ॾींदी। इन करे भले घर गृहस्थी में बि रहो, पढ़ाई पढ़ो, उन्हनि खे पढ़ायो,
लेकिन ज्ञान योग जी धारणा पक्की हुजणी खपे त घर गृहस्थी में रही करे कमल फूल समान पवित्र ज़रूरु रहणो आहे। बाबा चवनि था घर गृहस्थी में रही करे कमल फूल समान पवित्र ज़रूरु रहणो आहे। बाबा त फ्रीडम ॾींदा आहिनि, भल घर में बि रहो, इहे सभु हिते अची करे कीअं रहंदा, जेतिरो ईंदा आहिनि हुननि जे लाइ ओतिरा मकान आदि ठाहिणा पवंदा आहिनि। कल्प पहिरियों बि जो कुझु थियो उहो रिपीट थींदो रहंदो आहे। ॿारनि जी वृद्धि, ॿार बि वृद्धि खे पाईंदा रहंदा आहिनि। ड्रामा बग़ैर कुझु थियणो ई न आहे। त इहे सभु ड्रामा अनुसार ई हर कमु थींदो आहे। कुझु बि अगरि तव्हां सां थिए थो त इहे न सोचो हिन जे कारण ईअं थियो, हिन जे कारण ई, त सभु ड्रामा अनुसार जो थियणो ई थींदोसीं। इहे जो लड़ाई आदि लॻंदी, हिन में मनुष्य आदि मरंदा आहिनि, इहे सभु ड्रामा में न हूंदा। जो पास थियो उहो रिपीट थींदो, जो कल्प पहिरियों सम्झायो उहो ई हाणे बि सम्झाईंदो। बाबा जेको ॻाल्हि कल्प पहिरियों असांखे सम्झाई हुई उहो हाणे बि सम्झाईंदा। मनुष्य बस छा बि वीचार करनि, मां त उहो ई पाठ वॼाईंदो आहे जो मुंहिंजे में न हूंदा। ड्रामा में कम जास्ती थी न सघंदी आहे। जो कल्प पहिरियों पढ़ियो हुयो उहो ई पढ़ाईंदासीं। हर हिक जी चलन सां साक्षात्कार बि थींदो आहे। इहा छा पढ़ंदो आहे, छा पद पाईंदो, त बाबा हर हिक जी चाल चलन सां पतो बि बाबा खे लॻी वेंदो आहे। जेका ज्ञान योग में पक्का हूंदा उन्हनि खे बि पतो लॻी वेंदो आहे। छो जी बाबा त सभु कुझु ॿुधाए अथई न, कि केरु फर्स्ट क्लास, सेकेंड क्लास, थर्ड क्लास आत्मायूं हूंदियूं आहिनि, सुठी सर्विस कंदा आहिनि। सम्झो अचानक एक्सीडेंट थी वियो त वञी करे सुठे कुल में जनम वठंदा, ॾाढा सुखी थींदा। जेतिरो सुख ॾाढनि खे ॾिनो आहे ओतिरो उन्हनि खे मिलंदो। इहे कमाई कॾहिं वेंदी न आहे। सतयुग में जो सतयुग में त जाते जीत हुते जन्म हूंदो। बाबा चवंदा आहिनि सतयुग में त जाते जीत हुते जन्म थींदो। मतिलबु इहे बाबा जेको असां ज्ञान योग करूं था न, सम्झो ज्ञान वठंदे वठंदे बि कोई शरीर छॾे थो छॾे, लेकिन उहा आत्मा पोइ हिन ई दुनिया में कंहिं सुठे घर में वञी करे जन्म वठंदी आहे। ऐं सतयुग में त असांजो हर जनम सुठो हूंदो ई सही। ॾाढनि खे सुख ॾिनो हूंदो त गोल्डन स्पून इन माउथ। ऐं जेका ॿियो बि ॾाढी सुठी कुलनि जा हूंदा उन्हनि खे गोल्डन स्पून जेकी मिलंदी न उहा जड़त मिलंदी। हिकु गोल्डन स्पून प्लेन, हिकु जड़त वारी, हुन सां कमु त सिल्वर, हुन सां कमु त पीतल मिलंदी। सम्झ में त ईंदो आहे न केतिरो असांजो योग आहे। राजा रानी प्रजा सभु ठहिणु चाहिनि, सुठी रीति न पढ़ंदा दैवी गुण धारण न कंदा त पद बि छा पाईंदो। सुठा व बुरा कर्म ज़रूरु साम्हूं ईंदा आहिनि। आत्मा खे मालूम आहे असां केसि ताईं सर्विस करूं था। अगरि हाणे शरीर छुटिजी वञे त असां छा पद पाईंदासीं। हाणे त पढ़ी करे सुधरो था, कोई त बिगड़ंदा बि आहिनि त चईंदा आहिनि हिननि जी तक़दीर में न आहे। बाबा त केतिरो ऊच ठाहींदा आहिनि, साईं जे घर सां कोई ख़ाली न वञी सघंदो आहे। ॾिसो बाबा जे घर में कोई बि आत्मा अचे, थोरो बि ज्ञान ॿुधे त हुनखे केॾो कुझु मिली वेंदो आहे न। हिकु हिकु ज्ञान जो रतन लख रुपए जो आहे। त वॾी वॾी साईं शिव बाबा साईं, अॼु बाबा साईं ठही आहिनि। त साईं, वॾे वॾे साईं जे घर मां कोई बि ख़ाली न वञी सघंदो आहे। सभिनि खे कुझु न कुझु ज़रूरु मिलंदो आहे। हाणे साईं असांजे सम्मुख वेठो आहे, कोई त तव्हां 2 अक्षर बि ॿुधायो, कोई खे तव्हां 2 अक्षर बि ॿुधायो, उहे बि प्रजा में ज़रूरु ईंदा। देवी देवता धर्म वारा अञा ताईं ईंदा रहंदा आहिनि, परंतु हाणे पतित थियण जे कारण पंहिंजे खे हिंदू कहलाईंदा आहिनि। तव्हांजी बुद्धि में इहो ज्ञान अहिड़ो आहे जीअं बाबा वटि आहे। असांजी बुद्धि में इहो ज्ञान ईअं आहे जीअं बाबा वटि आहे। त बाबा वटि जीअं ज्ञान आहे उहा असांजी बुद्धि में बि आहे न। बाप ज्ञान जो सागर आहे। बतलाईंदा आहिनि इहे हिस्ट्री जोग्राफी कीअं रिपीट थींदी आहे।
टीचर बि स्टूडेंट जी पढ़ाई सां ॼाणे वेंदो आहे कि केतिरा मार्क्स सां पास थींदो। टीचर बि स्टूडेंट जी पढ़ाई सां मालूम थी वेंदो आहे टीचर खे बि कि केतिरा मार्क्स सां पास थींदा। हर हिकु ख़ुदि बि ॼाणंदो आहे, कोई दैवी गुण में कच्चा आहिनि, कोई योग में कच्चा आहिनि, कोई ज्ञान में कच्चा आहिनि, कच्चा थियण सां नापास थी वेंदा आहिनि। त बाबा चवंदा कि टीचर बि ॼाणंदा आहिनि, ॿार बि ॼाणे सघंदा आहिनि, हर हिकु ख़ुदि बि ॼाणंदो आहे, कोई दैवी गुणनि में कच्चा आहिनि, कोई योग में कच्चा आहिनि, कोई ज्ञान में कच्चो आहे। कच्चा थियण सां पोइ नापास थी वेंदा आहिनि। ईअं न कि अॼु कच्चा आहिनि कल्ह पक्का न थी सघंदा आहिनि, गैलप करे सघंदा आहिनि, ख़ुदि बि फील कंदा आहिनि असां जाते ताता खां फेल थी वेंदा आहियूं, फलाणो असां होशियारु आहे, सिखी करे होशियार बि थी सघंदा आहियो। अगरि देह अभिमान ईंदो आहे त पोइ छा सिखी सघंदव। मां आत्मा आहियां हीअ त हिकदमि पको करे ॾियो। बाप स्मृति दिलाई अथई न, बाप चईंदा आहिनि मूंखे यादि करो त विक्रम विनाश थी वेंदा। पोइ दैवी गुण धारण थींदा। पंहिंजी नफ़्स ॾिसणी खपे कि मां केसि ताईं लाइक़ु ठहियो आहियां, मूंखे हर प्रकार जो ज्ञान बुद्धि में आहे, हर प्रकार जी सिचुएशन में मां सेकेंड में बाप सां बुद्धि योग लॻाए सघंदी आहियां। ये योग अर्थात बाबा खे यादि करणु, बाबा खे यादि करणु अर्थात कहिड़ी बि सिचुएशन हुजे, कहिड़ा बि तूफ़ान हुजनि, कुझु बि हुजे, लेकिन असांजे बुद्धि योग बाबा सां न टुटे। ये त आहे योग, मतिलबु बुद्धि योग बाबा सां कॾहिं बि टुटणो न खपे। ॿियो छा आहे, योग इहो ई आहे। बुद्धि मन में बाबा जी यादि रहे, बुद्धि बाबा वटि लॻल रहे, मनमना भव ऐं बुद्धि जो योग बाबा सां गॾु लॻल रहे। दुनिया में त अलाए छा छा थींदो रहंदो आहे, अलाए कहिड़ी कहिड़ी ॻाल्हियूं ॿुधाइण में कन में ईंदी वेंदियूं, अंत में त केॾा सारा आवाज़ूं ईंदियूं, छा छा ईंदो। लेकिन कुझु बि थींदे उहे ॾिसंदे हुए असांजो बुद्धि योग बाबा सां न टुटणो खपे। त इहे चेक करो, पंहिंजी नब्ज़ ॾिसणी आहे। योग मां हर घड़ी मुंहिंजो बुद्धि योग बाबा सां गॾु आहे। ॿियो धारणा केतिरी थी आहे। ब्रह्मा बाबा जीअं सभु ॻाल्हियूं धारण करे पंहिंजे जीवन में सभु धारणा कई, त इहे असांखे हर ॻाल्हि बाबा जो श्रीमत ॾींदा आहिनि, उहा असांजे कर्मनि में आई आहे। असां सेवा केतिरी था करूं, कल्ह बाबा चई न मनोबल जी सेवा करो। मनोबल जी सेवा सां ॾाढी प्राप्ति थींदी आहे, त चाहे मन सां, चाहे तन सां, चाहे धन सां, कंहिं बि रीति सां सभु बाबा जे कार्य में सेवा में लॻायो। त मां केसि ताईं लाइक़ु ठहियो आहियां, पंहिंजी नब्ज़ ॾिसो, मां केसि ताईं लाइक़ु ठहियो आहियां, केसि ताईं दैवी गुणनि जी धारणा थी आहे, हर गुण खे प्रैक्टिकल जीवन में लायो आहे, हर शक्ति प्रैक्टिकल जीवन में आई आहे। कल्ह बाबा चई न दाता ठहो, ज्ञान गुण शक्तियुनि जो दान करो। त जॾहिं दान कंदासीं त असां में बि ईंदी वेंदी, त ज्ञान गुण शक्तियूं। हाणे तव्हां सृष्टि जे आदि मध्य अंत जो ज्ञान वठो था न, इहे राजयोग जी नॉलेज सवाइ बाप जी कोई बि सिखलाए न सघंदा आहिनि। ॿार सिखंदा वेंदा आहिनि, ॿार पुछंदा आहिनि असांजे कुल जा ब्राह्मण केतिरा आहिनि, इहो पूरो पतो कीअं पए, असांजे कुल जा ब्राह्मण केतिरा आहिनि, इहो पूरो पतो कीअं पए। ईंदा वेंदा रहंदा आहिनि, हाणे नया नया बि निकिरंदा रहंदा आहिनि। ॾिसो बाबा जी सीज़न में हर बार नया ॿार ईंदा आहिनि, पुराणा बि ईंदा आहिनि, त नया नया बि केतिरा ईंदा आहिनि, ईंदा वेंदा रहंदा आहिनि। त ॿार बाबा खां पुछनि था, बाबा असांजे ब्राह्मण कुल में केतिरा ॿार आहिनि, इहो पूरो पतो कीअं पए। ऐं ईंदा रहंदा आहिनि, हाणे नया नया बि निकिरंदा रहंदा आहिनि। अच्छा, मीठे मीठे सिकिल ते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते।
धारणा जे लाइ मुख्य सार पंहिंजो दैवी कैरेक्टर ठाहिणो आहे, दैवी गुण धारण करणु। सभिनि में दैवी गुणनि जी धारणा थींदी थी वञे। पंहिंजो दैवी कैरेक्टर ठाहिणो आहे, दैवी गुण धारण करणा आहिनि, सर्व जो कल्याण करिणो आहे, सभिनि खे सुख ॾियणो आहे। बाबा चवंदा सर्व जो कल्याण बि करो, सर्व खे सुख बि ॾियो। संकल्प करो विश्व जी सर्व आत्मायूं सुखी थी वञनि। सतो प्रधान ॿियो आहे, सतो प्रधान ठहिण लाइ बुद्धि हिकु भाव सां लॻाइणी आहे। सतो प्रधान ठहिण लाइ बुद्धि हिकु भाव सां लॻाइणी आहे। असांखे पंहिंजी बुद्धि भाव सां लॻायो। सतो प्रधान ठहिण लाइ पंहिंजी बुद्धि सॼो ॾींहुं पहिरो ॾियो। असांजी बुद्धि काॾे भटके न, बुद्धि खे भटकाइणो न आहे। बाप समान टीचर ठही सभिनि खे सही रास्तो ॿुधाइणो आहे। बाप समान टीचर ठही सभिनि खे सही रास्तो ॿुधाइणो आहे। असांखे वरदान हलंदे फिरदे पंहिंजे द्वारा अष्ट शक्तियुनि जी किरणनि जो अनुभव कराइण वारा फ़रिश्ता स्वरूप ठहो। जो ॾाढा क़ीमती मूल्यवान बेदाग डायमंड हूंदा आहिनि न, उन्हनि जी लाइट जे अॻियां हुन लाइट जे अॻियां रखो त भिन्न भिन्न रंग ॾेखारे में ॾींदा आहिनि। अगरि उन्हनि खे असां लाइट जे अॻियां रखूं त भिन्न भिन्न रंग ॾेखारे में ॾींदा आहिनि। इहे जॾहिं तव्हां फ़रिश्ते रूप ठहींदा त तव्हां द्वारा हलंदे फिरदे अष्ट शक्तियुनि जी किरणनि जी अनुभूति थींदी। असांजे में जेकी अष्ट शक्तियूं आहिनि, सहन शक्ति, समाइण जी शक्ति, सामनो करण जी शक्ति, समेटण जी शक्ति, सभु कुझु सेकेंड में समेटे वठो। सभु कुझु सेकेंड में समेटण जी शक्ति, परखण जी शक्ति, निर्णय करण जी शक्ति। त ईअं असांखे पंहिंजे अंदरि जेतिरियूं बि असांजे अंदरि बाबा शक्तियूं ॾिनी अथई, वॾी ॻाल्हि खे नंढी करण जी शक्ति, त सभु शक्तियुनि जी किरणियूं असां मां निकिरंदियूं। कोई खे तव्हां सां सहन शक्ति जी फीलिंग ईंदी, कोई निर्णय करण जी शक्ति जी फीलिंग ईंदी, कोई सां छा शक्तियुनि जी फीलिंग ईंदी रहंदी उन्हनि खे। मतिलबु असां में अगरि सहन शक्ति हूंदी त साम्हूं वारे खे उहा सहन शक्ति मिली वेंदी कि हीअं सहन करो। त हीअ असां मां उहो किरणियूं निकिरंदी रहंदियूं, फीलिंग उन्हनि खे ईंदी रहंदी जेकी उन्हनि खे शक्ति खपे। स्लोगन आहे प्रत्यक्ष प्रमाण उहो आहे जंहिंजो हर कर्म सर्व खे प्रेरणा ॾियण वारो हुजे। प्रत्यक्ष प्रमाण कहिड़ो हूंदो आहे, जंहिंजो हर कर्म सां सर्व खे प्रेरणा मिले कि हा असां ईअं बि करे सघंदा आहियूं, असां ईअं बि करूं। अच्छा, ओम शांति। जनवरी मास 2004 अव्यक्त मास जे लाइ विशेष पुरुषार्थ जी पॉइंट आहे। हिन जनवरी मास में विशेष साइलेंस जी अनुभूति करणु तथा ब्रह्मा बाप समान डबल लाइट फ़रिश्तो ठहिण लाइ पुरुषार्थ जी पॉइंट्स मुरली जे हेठि लिखियलु आहे। इहे पॉइंट्स जनवरी मास जे पत्र पुष्प में बि रहंदियूं। कृपा सभी ब्रह्मा वस हिन अनुसार अटेंशन रखी रोज़ एकांत में वेही कर कम से कम 10 मिनट अव्यक्त साइलेंस जो अनुभव अवश्य करनि तथा पूरो ई ॾींहुं डबल लाइट फ़रिश्ते स्थिति में रही पंहिंजे श्रेष्ठ संकल्प द्वारा इशारनि सां कारोबार करे पंहिंजे सेवा स्थान खे सूक्ष्म वतन ठाहिनि। विच विच में आपस में मिली करे इन पॉइंट्स ते गहरी रोहरियान कंदे हुए अनुभव जी लेन देन बि करो। असां सभिनि जी डबल लाइट स्थिति तथा साइलेंस जी गहरी अनुभूति ही परमात्म प्रत्यक्ष जी निमित्त ठहींदी। अव्यक्त साइलेंस द्वारा डबल लाइट फ़रिश्तो स्थिति जो अनुभव करो। बाबा अॼु असांखे कहिड़ो पॉइंट थो मिले? संगम युग जी विशेष शक्ति साइलेंस जी शक्ति आहे। साइलेंस में रहण सां डबल लाइट फ़रिश्तो स्थिति सहज ठही वेंदी।
साइलेंस में रहण सां डबल लाइट फ़रिश्तो स्थिति सहज थी वेंदी आहे। बाबा चवनि था हिन स्थिति में कोई भी कार्य जो बोझ न रही सघंदो। हिन स्थिति में कोई भी कार्य जो बोझ न रही सघंदो आहे। हिन जे लाइ कर्म कंदे जॾहिं असां साइलेंस में डबल लाइट फ़रिश्तो स्थिति सहज ठही वेंदी आहे। हिन स्थिति में कोई भी कार्य जो बोझ न रही सघंदो आहे। हिन जे लाइ कर्म कंदे कंदे विच विच में निराकारी फ़रिश्तो निराकारी स्वरूप फ़रिश्तो स्वरूप जी ड्रिल कंदा रहो। हाणे हाणे कमु था करूं, हाणे हाणे हिकु सेकेंड निराकारी स्थिति, हाणे हाणे फ़रिश्तो स्थिति तो ये ड्रिल कंदा रहो। जीअं ब्रह्मा बाप खे साकार रूप में ॾिठो, डबल लाइट रहिया, साइलेंस जी शक्ति द्वारा सेकेंड में ॿारनि खे नज़र सां निहाल कई न, सेकेंड में। ईअं फॉलो फादर करो त सहजी बाप समान ठही वेंदा। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।